सिंध असेंबली जे 130 सीटुनि मां 53 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। अॻूणो वॾो वज़ीर मुराद अली शाह, फरियाल टालपुर, शर्जील मेमून, ॾियाम खान शोरो, नादिर खान मक्सी, आगा सिराज दुरानी ऐं ॿिया उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। नवाज़ लीग जो बशीर मेमून, अॻूणो वॾो वज़ीर लियाकत जतुई, अरबाब गुलाम रहीम, मियां मिठू पीर, सदरुद्दीन शाह राशिदी, मोहज़ब अब्बासी, सफदर अब्बासी ऐं ॿिया हाराए विया। अॻूणो वॾो वज़ीर मुराद अली शाह PS 77 सेवण तां ॻरी अक्सरियत सां कामयाब थियो। मुराद अली शाह 67,513 वोट खणी सोभारो थियो। GDA उम्मीदवार रोशन अली बुरड़ो रुगो 7,920 वोट खणी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।